हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जीअं त रमज़ान शरीफ़ हली रहियो आहे, अल्हम्दुलिल्लाह। असां वटि हिते स्वीडन में 8हों रोज़ो हुयो ख़ैर सां अॼु, ऐं सूमर जो ॾिहाड़ो हुयो। ऐं अॼु हिकिड़ो ख़ासि मौज़ू आहे जेको सिंध जे ॿरंदड़ इशू आहे, जंहिंमें इहा धाड़ेल इंडस्ट्री जेका आहे तमामु हरकत में अची वई आहे। ऐं जेको आहे रमज़ान जो भलारो महीनो, उन में नथा ॾिसनि को मज़दूर, नथा ॾिसनि को केरु। हींअर बि हिन वक़्तु बि 52 माण्हू जेको यानी कि 52 ख़ानदान अज़ियत में आहिनि। 52 माण्हू उन्हनि जे चंबे में आहिनि ऐं उहो उन्हनि खे कोई कोन थो छॾाए। उहो जेको उस्तादु हुयो अलाह रखियो नंदवाणी, जेको आहे हिन में वीडियो में बि वायरल थियो त जेको आहे राइफल खईं पियो वञे, चए त मां पंहिंजो बंदोबस्तु पाण कंदुसि, दिफ़ा पाण कंदुसि। उनखे बि अॼु करमपुर वटि जेको आहे निशानो बणाए वठी ऐं जेको आहे सो मारे छॾियऊं। ऐं पर असांजा जेके आहिनि से गवर्नमेंट कोन थी ॾिसे, न कि जेको आहे सो हिन ते को ॻाल्हाए थो। सभु जेके आहिनि चुप आहिनि। अलाए छो? वॾा की ॿिया मसइला इलाही आहिनि, बाक़ी इहो मसइलो को आहे ई कोन। इन ते जेको आहे सो हालांकि उर्दू मीडिया में बि अची वियो आहे त हेतिरी जेका अगवाकारी लॻी पई आहे। माण्हुनि जा ऑनलाइन बिज़नेस जेके आहिनि, कश्मीर, कंदकोट, जेकाबाद बंदि लॻा पिया आहिनि। ऐं माण्हुनि जे लाइ नो गो एरिया लॻी पई आहे शिकारपुर, उतां जेको आहे हिंदू लॾ पढ़ाण करे रहिया आहिनि। त छा असां जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे वेही पंहिंजो हुकूमतूं माणियूं, बाक़ी जेको आहे सो आवाम जे लाइ कमु न? इहो को वॾो कमु आहे। माना मिज़ाइल टेक्नोलॉजी त कान्हे का ठाराइणी, या कंहिंसां मिज़ाइल जेको आहे या को एटमिक पावर थियणो आहे यार, उहो माना को कंट्रोल कोन्हे को जेको आहे सो माण्हू वीचारा जेके आहिनि से ॾाढी कसम फर्सीअ जी हालत में आहिनि। असां गुज़ारिश कंदासीं सिंध गवर्नमेंट खे त ॿियली जिन मैंडेट ॾिनो आहे तव्हांखे, उन्हनि खे मेंढक न ॾियो, पर उन्हनि खे इज़त ॾियो, त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि, साह त खणनि, जे ॾुखियो सुखियो साह त खणनि। सदाईं